बिल्कुल हैदराबाद के कासमाबाद वारे असां अहिड़े इलाइक़े ते मौजूद आहियूं जिते गुरबत इंतहा करे वई आहे। उन इलाइक़े ऐं झूपड़े कॉलोनी में असां मौजूद आहियूं जिते घर में घरवासी आहिनि जेके न खाइण जो हिसाब किताब न पीअण जो हिसाब किताब न हुकूमत उन्हनि खे ॾे न उनखे फ़ाइदो पवे ऐं न उन्हनि खे सूटर वग़ैरह पातल आहिनि न त का उन्हनि खे गरम कपिड़ो वग़ैरह आहे। इन खुलेआम झूपड़नि में रहिया वेठा आहिनि जंहिंजे घरनि में चौ तरफ़ पाणी पाणी आहे। अचो त उन झूपड़े वारसनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि छा चवणा हो पंहिंजो रोज़गार कींदा कनि जी। जो उर्स छा कंदो आहे हिते? ये बोतल में लायूं बोतल में ॾींदा आहियो? सॼे ॾींहं में केतिरो मिलंदा आहियो? यो 100-150 कमाईंदा आहियूं। वो छा कंदा हो उन जो घर लाईंदा आहियूं। सीउ आहे हिते? सीउ आहे। केतिरो सीउ आहे? सुबुह सवेर माण्हू ॾके थो हाणे सूटर इहा आईंदी किकड़ा सूटर। कंबल वग़ैरह आहिनि तव्हां वटि? न कंबल वंबल कान्हे कुझु बि कोन्हे। अच्छा के सूटर वठी तव्हांखे ॾे त तव्हां पाईंदो हुनखे? हा तव्हां कंहिंखे चओ था त तव्हां असांजी मदद करे केरु करण नथा न सघे चयूं था करण नथा। एतिरे ॾींहं में केरु आयो तव्हांखां मदद करण लाइ? न केरु बि कोन आयो। हिकिड़े खे रली विझूं था मथे त वरी ॿिए खे रली कोन्हे। हिकिड़े खे कपिड़ा पारायूं त ॿियो उघाड़ो फिरे थो। बाबा इहा हालत लॻी पई आहे ग़रीबनि सां। ॾींहुं खायूं त राति कोन्हे राति खायूं त ॾींहुं कोन्हे। ही फाटल झूपड़ा पिया आहिनि हिननि में पिया आहियूं। ॿार चारा सीउ मां मरनि पिया। हितां हवा अचे हिन पासा हवा अचे न परदो न सड़दो। ही उघाड़ा ई उघाड़ा बच्चा चारा वेठा आहिनि। को हितां न बाथरूम न जॻह सुठी। माण्हू ॾिसी पाणी हुते हारियो पियो आहे हुते ई गंद लॻो पियो आहे। इहा हालत लॻी पई आहे। असांजो घर ई वेठा आहियूं इहो आहे। ही घर लॻे नथो पाण मिड़ी घर करे सम्झी वेठा आहियूं पण ख़ाली रुगी जहिड़ो असली घर न आहिनि। ही जेको पंहिंजी जॻह कोन्हे आरज़ी तौर माण्हू वेठा आहियूं जो ईअं वेठा आहियूं। बाबा ही अटो ही वठी आया आहियूं। हिन में 8 माण्हू खाईंदासीं। 8 मां केरु कुझु खाईंदा केरु कोन खाईंदो। मिड़ी अधु पेट करे वेहींदासीं। ॿार ईअं वेठा आहिनि। बाबा केरु चारा मानी खाइनि था केरु खाइनि नथा। बसि शुक्र आहे पोइ पला जो करे हीअ इमरान ख़ान जी बादशाही न ईअं हलनि पिया। पहिरीं मिड़ी पोइ मिड़ी खाईंदा पेट भरी। हाणे त पेट भरे बि नथा खायूं। बाबा एतिरी महांगाई थी वई आहे। टमाटो बि भाॼी में नथा विझूं। बसर वठूं था त टमाटो नथो अचे। टमाटो वठूं था त बसर नथो अचे। हिकिड़ी भाॼी गेह वठूं था त वरी ॿोड़ ॿियो नथो थिए। हिते वेठा आहियूं 60-70 साल थी वई आहे मुंहिंजा बाबा। न केरु बि न आयो आहे। केरु कोन हिते ॾिना आहिनि। ॾियण वारा ई लॾे विया आहिनि मुल्क मां। ॾियण वारा ई मरी विया अला छा। ग़रीबनि जो अहसास ई कोन्हे। ॾिसनि नथा त झूपड़नि में कोला हयाती नाला मुंहं आहिनि। उहा ख़बर ई कोन थी पए। बाबा वेठा आहिनि चारा बच्चा को किथां मिले थो टुकर खायूं न त बसि अलाह शुक्र करे वेठा आहियूं। बसि अहिड़े सीउ में वेठा आहियूं। तोखे चयां त पई के ढकियूं त के हिकिड़े बचे खे ढकियूं त ॿियो उघाड़ो बीठो आहे। ॿिए खे ढकियूं त वरी टियों उघाड़ो बीठो आहे। इहा हालत लॻी पई आहे। केॾी महिल त साबुण सर्फ कपिड़े धोअण जो नथो मिले। हा के कंदो त मदद बाबा उन्हनि खे बच्चनि खे खाए दुआ कंदासीं। हाणे ॾियो को ग़रीबनि खे अहिड़ो को हंधि बिस्तरो हाणे ॾियो को कपिड़ो गंदी को राशन को बच्चनि लाइ कुझु साबुण तेल सुरमो इहो कयूं था त इहो नथो थिए। बाबा ही ॾिस मथां चारा बच्चनि जा कंहिंजा धोतल आहिनि कंहिंजा धोतल ई कोन आहिनि। इहा हालत लॻी पई आहे। बाबा केॾी महिल धप पाणी में गटरजी अचे त केॾी महिल साफ़ था पियूं। इहा हालत लॻी पई आहे। के टाइम त ॾिसूं था अंदरि कीड़ा पिया तिरनि पाणी में। पोइ उहा ई त ॻाल्हि त चयूं त पिया के टाइम वञूं था सरकारी अस्पताल में वञूं त हिकिड़ी दवा ॾियनि था हिकिड़ी गोरी ॾियनि था। हुननि में बि कंहिंमें फ़ाइदो थिए त कंहिंमें फ़ाइदो बि नथो थिए। पर वेठा आहियूं। पोइ पैसा कोन्हे त एतिरो त माण्हू को पैसे वारे डॉक्टर वटि वञ त 5000 हुजे खीसे में पोइ डॉक्टर वटि वञ। हा ही ॿार ई ॾिसी हालत ईअं आहिनि ॿारनि जी हिन हालत मां। खंघि ज़ुकाम ॿारनि खे गिगू ॾिस कीअं वहनि पियूं। अखियूं ॿारनि जूं ख़राब थी वयूं। एतिरी जॻह सुठी कोन्हे हंधि सुठो कोन्हे त बच्चनि खे सुठे तरीक़े सां रखूं। स्कूल चारा ॿार वञनि था केॾी महिल सर्फ मिले थो त धोए पारायूं त केॾी महिल नथो मिले थो वीचारा मेरा ई पाए हले वञनि था कपिड़ा। पढ़ाई बि सुठी नथा कराइनि ॿारनि खे। हिकिड़े ॿार खे पढ़ाइनि त ॿिए खे कढे था छॾनि। इहा हालत लॻी पई आहे। बसि अलाह जी उहा त ख़बर सरकार खे हूंदी। इहा थी पई आहे। ॾिसी हिन पासे त तंबू बि कोन्हे हिन पासे बि तंबू कोन्हे।
ओॾा हू खुलो पिया हेॾा हिकिड़े पासे रली असांजी मथे पाण जी ॿधिया आहियूं उहा रली पिन पासे ॿधे छॾिया आहियूं छित बि कोन्हे उहा बसि पिया आहियूं बरसाति में हीअ त हिन कलियुनि मां वेठा आहियूं ॿारनि खे सॼनि खे ईअं कली मां वेड़े पोइ वेहींदा आहियूं पोइ हुन बरसाति में पोइ टपड़ पुसियो वञे न असीं मिड़ई कुझु थोरो घणो बचाव करे वठूं था त पोइ छा कंदासीं पोइ हीअ मिड़ीअ कागर जो टुकड़ो आहे इहो मथे करे वेही वेंदासीं हेल्प ग़रीबनि जी कंदा त उहो तव्हांजी भलाई थींदी बाबा पानी में वेठा आहियूं बचाव घड़ा इन ॾिसे हेॾा न को लोन आथरो आहे ॿियो त साईं माना ॾिस हिकिड़ो इंसान खे ओलो आथरो को सरकार ॾे या कंहिं मदद ॾे त पोइ बि सुठो उहो बि कोन्हे हाणे मैदान में पिया आहियूं ॾिसी थो अच्छे मैदान में हाणे इन अच्छे मैदान में पिया आहियूं इन जी को बि मदद करे सघंदो त ग़रीबनि जी त उहो उनखे दुआ लॻंदी ठीकु ॿियो त माना सभु ख़ैरु लॻो पिया ही ॾिसी पियो सभु को माण्हू अवाम पई ॾिसे त सभु को इहे ई पिया आहिनि बसि असां बचनि खे सीउ मां पिया आहिनि ॿियो त भाॼी दाल या असांखे दाल वठण जी बि वर्क ई कोन्हे ग़रीबनि खे घणी जी हाणे हिकिड़ो 100 रुपया ॾियूं पोइ बि बोड़ नथो थिए हा 200 300 थिए तॾहिं दाल थिए 200 300 में दाल थिए न त 200 में माना ॿकर छेलो खाईंदो माण्हू हाणे किथे आहे त कुझु कोन हिन इमरान जी बादशाह में त असांखे हिते कुझु कोन मिलियो सीउ पिया माण्हू हिते एतिरो सीउ पियो त हिते बर्फ़ किरी 3-4 ॾींहं एतिरो सीउ पियो एतिरो माना घर खां ॿाहिरि कोन निकिरंदासीं ठीकु पोइ वञी कीअं बि जीअं तीअं करे पोइ माना मज़ूरी बि नथी मिले हाणे मज़ूरी बि हेॾे हिकिड़े ॾींहुं वञे उहो हिकिड़े ॾींहं जो खाए वञे पोइ वरी सीउ में माण्हू केॾांहुं वञे हा त असांजी फिराद इहा आहे ग़रीब पिया आहियूं हीअ ॾिस को कुझु थो मिले ग़रीबनि खे हा सीउ में पिया आहियूं अञा कोन केरु कोन आयो न मदद ते आया आहिनि न मदद करणु आया आहिनि हा न को कोई इमरान खान आयो आहे तो न को केरु आयो सो इहे ख़बरूं आहिनि बाबा जेको आहे सो सभु ॻाल्हि इमरान खान जी बादशाही में कुझु बुख कुझु ड्रो कॾहिं ड्रो तो कॾहिं बुख इहे यादि आहिनि ॿियो त सभु ख़ैरु आहे बाबा ये तो गरीब माण्हू सीए में मरन न को सहूलत न को छा पानी पीअनि था तॾहिं कीड़ा बालन पानी में जहिड़ा कीड़ा बालन ॿार नंढड़ो बीमार दस्त उल्टियूं ॿारनि जूं छा करींदो गरीब बीमारीअ खे कोन था रस सघूं घर में अटो कोन्हे न को खाइण पीअण जो सूटर कोन्हे ॿारनि जा नंढड़ा ॿार या वीचारा पशु वीचारा हिते ॾिसो पाणी केतिरो ई कलर आहे किन आहे इहो को सहूलियत कोन्हे असां लाइ कोई कहिड़ी को अहिड़ो चङो मुड़ुसु कोन्हे जेको असांखे सहूलियत करे ॾिन जेको घटियूं सहारा ॾिन या अहिड़ो को ॿारनि खे ग़रीबनि खे को ॾिन इमदाद ॾिन जेके इमदाद मिलनि था खायो वञनि इमदाद खाइण वारा खायो वञनि न जेके मथां वेठा आहिनि सभु खायो वञनि ग़रीबनि जे नाले सां बाबा ग़रीबनि खे ॾेई जो पर ग़रीबनि खां अॻु में बि ॿिया खायो वञनि ग़रीब माण्हू वञे कहिड़े पासे पिनूं था पेट पारियूं था बचनि जो बसि पेट पारियूं था बचनि जो पिनियूं खायूं था बसि छा ॿुधाई को सहूलियत कोन्हे ॿार बच्चो बीमार करे थो हितां वञूं था सिविल अस्पताल में उते डॉक्टर न वञूं था डॉक्टर ख़ाली चवंदा वाह ही कुझु ई कोन्हे हलो लिखी ॾींदा दवाऊं बसि को फ़र्क़ु कोन्हे को सहूलियत कोन्हे को डॉक्टर कोन्हे को अहिड़ी को ॿारनि जो स्कूल कोन्हे पढ़ण लिखण जो ॿार सॼो ॾींहुं कलर में पिया फिरनि पेर ॻाढ़ा ॿारनि जा न को सूटर न को अहिड़ी को सहूलियत कोन्हे असां लाइ हींअर कम से कम 3 ॾींहं त ख़ाली सोड़ में पिया ॿार नंढा लिकाया सोड़नि में नंढड़ा ॿार पंहिंजा सोड़नि में लिकाए वेठा हुआसीं टांडो ॿारे वेठा हुआसीं को सहूलियत अहिड़ी कोन्हे जेको ग़रीब खे ॾेई सघनि खाराए पीआरे सघनि को का शइ असांखे कोन मिली आहे ॾियणु चाहे ॾींदा त वठंदासीं ग़रीब ई त वठंदासीं लाज़मी बुख मरंदासीं चवंदा कोन्हनि मां बुबो रोअंदो ॿार त बुबो ॾींदी न कंहिंखां सभिनि खां मदद घुरी असांखे अहिड़े कलर में सभिनि खां मदद घुरी केरु कोन थो ॾिए असांखे मदद केरु ई कोन पुछणु मरो था या बचो था हिते नंढड़ा ॿार ॾिसो न हीअ हालत ॾिसो न ॿारनि जी हीअ त हींअर ख़ुदा करण को पिननि था कीअं बन पर कॉलोनी में वञनि था सूटर बूटर वीचारनि खे ॾियनि था भला चवंदा ग़रीबनि जा ॿारनि अहिड़ो को माण्हू कोन आहे जेको असांखे सहूलियत ॾेई वञे पाणी पीऊं था तॾहिं किनूं पाणी हुन में जीत वालनि नंढड़ा पाणी छा करियूं भला असां ग़रीब शूटर कोन सी में हिते असांखे 40 साल 50 साल थी विया आहिनि कासमाबाद जी सरकारी जाइ ते जेको फौजी छावणी वारी जाइ ते
ऐं असांखे कुझु न मिलियो आहे। सरकार बि न ॾिनी आहे। फौजी असांखे ज़बरदस्ती लॾाइण जी कोशिशि कया, बंदूकनि जा फेर ही हू कया। पोइ बि असां माना ग़रीब हुजनि जॻह प्लाट हुजे त असीं ॿिए जॻह वञूं। ऐं ॿियो त असांजे ॿारनि जी पढ़ाई बि सही नथी थिए, नंढा नंढा ॿार पढ़नि पिया। ॿियो त असीं पाण पढ़ियल लिखियल आहियूं, असांखे नौकिरी ड्यूटी बि नथी मिले। छो त बेनज़ीर जो हुकूमत हो, बेनज़ीर हुकूमत में असांखे चयो घर जो प्लाट जो कपिड़ो मकान जो चयो, सभु कुझु इहे चयो, हू बि न मिलियो असांखे। छो त बेनज़ीर गुज़ारे वई ऐं हुन खां पोइ इमरान जो बादशाही आयो। इमरान असां खां फुरे लुटे मारे असांखे कुझु न ॾिनो, माना हर शइ असां खां फुरे वियो। यानी की पैसा जेको बेनज़ीर जा मिलंदा हुआ उहे बि असांजा बंदि करे छॾियईं। ऐं ॿियो त असांजा नंढा नंढा ॿार आहिनि पढ़नि पिया सरकारी स्कूलनि में, ऐं उहो बि असांजी पढ़ाई सही नथी थिए। ऐं ॿियो त असीं पाण ग़रीब मिसकिन आहियूं, ॾिसी त झुगियूं सीउ में मरूं पिया, बर्फ़ बारी पई किरे। ऐं इन्हनि में बि असांखे मदद कोन सरकार ॾिनी। जो त इमरान जो बादशाही आयो, हिन में कुझु न असांखे मदद कोन थियो ऐं का शइ न मिली असांखे। ऐं ॿियो त असां पाणी बि भरणु वेंदा आहियूं, पोइ बि असांखे माना पाणी बि नथो मिले। इहो जीत वारो पाणी, ॿार इहे बीमार थी वेंदा आहिनि, इहो जीत वारो पाणी पीअंदा आहियूं। ॿियो त बिजली बि असां वटि न आहे, बिजली बि हूंदी आहे त पोइ बि असां खां फुरे वेंदा आहिनि। ऐं ॿियो त ग़रीब मिसकिन आहियूं, कुझु न मिलियो आहे असांखे। असां मज़ूरी कंदा आहियूं, असां तगारी जो कमु कंदा आहियूं, तगारी जी मज़ूरी कंदा आहियूं, करे ॿारनि खे पारींदा आहियूं। ॿियो बि ॿार असां पोइ बि असांजी गुज़ारो नथो थिए। कमाईंदा आहियूं ॾींहं में 500, असांखे ॾींहं में ईंदा आहिनि। पोइ ॾींहं में 500 ईंदा आहिनि। महांगाई जो दौरु आहे, टमाटो 200-300 रुपया किलो आहे, बसर 200-300 किलो आहे। इहो बि असांखे नथो, गोश्त बि महांगो आहे ऐं सब्जी भाॼी महांगी आहे। असां ग़रीब माण्हू पुॼी नथा सघूं। ॿियो त हिकिड़ो टाइम मानी खाईंदा आहियूं, हिकिड़ो टाइम चांहि पीअंदा आहियूं, हिकिड़ो टाइम मानी खाईंदा आहियूं, बसि, सम्झी साईं। ऐं ॿियो त असांजो जेको बि असांखे मिलण जी कोशिशि कई, पोइ बि असांखे कुझु न इमरान। अहिड़े सी में छा पारायूं? असांखे कुझु कपिड़ो लटो हुजे त असां पारायूं ग़रीब माण्हू। ऐं किथां आणियूं? पैसो हुजे त असां सूट बि वठूं ऐं इन्हनि खे कपिड़ो वठी ॾियूं, साबुण बि वठी ॾियूं, तेल बि वठी ॾियूं, कुझु पैसो हुजे त वठी ॾियूं। ऐं राति जो सी मरंदा आहियूं, राति जो बर्फ़ किरंदी आहे त हिकिड़ी हिकिड़ी रली में पिया हूंदा आहिनि, ॿार बीमार थी वञनि, उन्हनि जो इलाज बि असां नथा कराए सही सघूं। सरकारी में वेंदा आहियूं, पोइ बि चेक बि कंदा आहिनि, ॿाहिरि जी दवायूं लिखी ॾींदा आहिनि। ऐं सीअ में तव्हां पाणी जे पासे में कंहिं पाणी वेठा आहियो, अहिड़े सीअ में तव्हां न कंबल आहे न रली आहे, तव्हां कीअं वेठा आहियो? बसि इहो गुज़ारो बसि इहो आहे त माना असां ग़रीब माण्हुनि जो इहो ई गुज़ारो आहे। असांखे काठियूं बि माना मिलनि थियूं त काठियूं फुरे वेंदा आहिनि। माण्हू जेको काठियूं खणी वेंदा आहियूं न, उहे बि माना चोरी थी वेंदियूं आहिनि काठियूं, ख़बर लाइ केरु खणी वेंदो आहे। छो त असां हिते रखंदा आहियूं मैदान ते काठियूं वाठियूं सभु। हुकूम जे तरफ़ां कुझु न मिलियो असांखे, न कपिड़ा मिलिया आहिनि, न रलियूं मिलियूं आहिनि, ऐं ना को तंबू मिलिया आहिनि, ऐं ना को कुझु पैसो मिलियो आहे असांखे, ना को असांखे मदद मिली आहे हुकूमत जे तरफ़ां। राशन बिल्कुलु वठी पाराईंदासीं, असांखे मदद कंदा, असीं उन्हनि जी मदद हेल्प कंदासीं। सरकार असांजी मदद कंदो त असीं सरकार जी मदद कंदासीं, बिल्कुलु सरकार जी मदद कंदासीं। असांखे सरकार वठी ॾींदो त असीं ॿारनि खे पाराईंदासीं, असीं पाण पाराईंदासीं। ॿियो त असांजो पोड़ो आहे, दिलि जो मरीज़ आहे, शुगर जो मरीज़ आहे, इन्हनि लाइ बि दवा न आहे। असांजी पोड़ी जी अखियूं, इहे ॾिस अखियुनि जूं कमज़ोरियूं आहिनि, इहे पोड़े जूं अखियुनि जूं कमज़ोरियूं आहिनि। अस्पताल में वेंदा आहियूं, असांजो इलाज बि सही नथो थिए। चवनि था त की वञो पैसो हुजे त माण्हू, हाणे अॼुकल्ह सरकारी बि वेंदा आहियूं न, पोइ पैसे जो माना मार पथ लॻो पियो आहे। पोइ ग़रीब माण्हू असां किथां पैसो आणूं? हिकिड़ो टाइम खाईंदा आहियूं त पोइ असांखे पैसो बची नथो त असां किथां आणूं? ॿार बीमार थींदा, इलाज लाइ तव्हां वटि पैसा कोन्हनि, जेकॾहिं सरकारी अस्पताल में वञो त का सहूलियत आहे या न आहे हुते? सरकारी अस्पताल में बि सहूलियत न आहे, सिर्फ़ु चेक बि कंदा आहिनि ऐं दवा असांखे ॿाहिरि जी लिखी ॾींदा आहिनि, पैसनि वारी सरकारी। हा, पैसो हुजे त वठूं ऐं पैसो न हूंदो त असीं किथां वठूं? पोइ पर्चियूं खणी रखे छॾींदा आहियूं, पाड़े उछले छॾींदा आहियूं। इहो हिसाबु आहे असांखे, ग़रीब माण्हू आहियूं। न बाबा सी आहे हिते? हा। सुठो छो कोन पातो अथई? सुठो कोन्हे न। छो कोन्हे? घर में है ही कोन। अच्छा, सी कोन थो थिए? न। हा। ॿाहिरींदा आहियो? हा। मच्छर आहिनि हिते? हा। पोइ तव्हांखे सूटर खपनि, केरु ॾिए त पोइ तव्हां पाईंदव हुनखे? हा, पाईंदासीं। अच्छा, तव्हांखे अञा ताईं केरु पुछणु कोन आयो आहे? न। ईअं सीअ में वेठा आहियो? हा। अब सूटर छो कोन पातई? सूटर आहिनि ई कोन, पाईंदासीं किथां? छो कोन्हनि सूटर? सभिनी वटि तव्हां वटि छो कोन्हे?
मिलन को था पैसा कोन गरीब माण्हू आहियूं। अगर के तव्हांखे ॾिए त तव्हां हुनखे पाईंदा? हाँ पाईंदासीं। हिते सी आहे? जाम आहे सी। केरु पुछण आयो आहे तव्हां खां? हिते 2 साल थिया न, केरु पुछण ई कोन थो अचे। हिते पाणी जे पासे में वेठा हो तव्हांखे त अञा वधीक सी थींदो? हवा लॻंदी आहे जाम, सी थी थींदो आहे जाम। अच्छा, ऐं पोइ हिते मच्छर बि आहिनि? मच्छर हा आहिनि। आहिनि न तव्हांखे? केतिरा मच्छर आहिनि हिते? जाम आहे न। ऐं केतिरा ग़रीब तव्हां सुठो नथा वठी सघो हितां? पैसा ई कोन आहिनि, जेके कमाईंदा आहियूं उहो पोइ अटे में ई ख़र्च थी वञनि। बाक़ी सूटर छा बोतलूं गता मेड़ींदा आहियूं, पोइ गोज़ार सफ़र थियो वञे हली। ॿियो छा कंदा आहियो? ॿियो बसि इहो ई कमु कंदा आहियूं, बोतलूं मेड़ींदा आहियूं। हुन मां तव्हांजी पूरत कोन थी थिए? किथां ग़रीब मिलनि ई कोन थियूं। हाणे सारो आहे न। ॾींहं में केतिरो कमायो? 150 हाणे कमाईंदा आहियूं एतिरा। हुन मां घर जो ख़र्चु हले थो? मानी 2 वेला ठाहे थो? 1 वेला ठाहे? हिकिड़े वेला। हिकु 2 वेले ताईं कोन्हनि? 10 घर आहिनि असांजा। 10 घरनि में का शइ कोन्हे। ॾिसी पियो ही टुटल फुटल ही काठियूं, ॾिसी पियो टुटल फुटल रली, ॾिसी पियो ॾिस मथे में सी में हिन गंदनि जो फटको ॿधे वेठा आहियूं। हाणे का शइ कोन्हे। असां मानी खायूं राति खायूं ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खायूं तो राति कोन्हे। बेनज़ीर जी बादशाही हुई तो रोटी मकान कपिड़ो। हाणे हू तो सहूलियत हुई, हाणे हू सहूलियत वई आहे तो मागी ही छा चवनि था ही पठाण मागी विकिणे मुल्क विकिणी वियो आहे। जहिड़ो करे खाधे पीते लाइ बचो ॿार बुखियो, कंहिंजे कपिड़ो आहे, कंहिंखे तो कपिड़ो ई कोन्हे। छतनि ते अगड़नि ते गुज़ारूं पिया। हाणे सी माना तो माण्हू ग़रीब आहे, पोइ बि उनखे सूट बूट कोट बोट थींदो आहे। हाणे हू असां वटि कोट न को बूट न को, ॾिस बच्चा बीठा आहिनि ख़ाली, ॾिस वीचारा सी ते वेठा आहिनि, न लुंगी न छा। ही रली ही मच्छरदानी ही बि मिली आहे, को विया आहियूं तो को मज़ूरी ते विया आहियूं। हाणे ग़रीब न तो सी में थड़की बीमार थी विया आहियूं बच्चा। इमरान खान चयो त पहिरीं हुकूमत वारनि मुल्क लुटियो आहे, मां मुल्क बचाइण आयो आहियां उन्हनि खां पोइ। न न न न न न कूड़, मुल्क बचायो कोन, मुल्क खे ॿोड़े वियो आहे। ग़रीब मिसकीन बुख पिया मरूं, हाय घोड़ा हुनजे सिर ते कयूं पिया। का ॻाल्हि कोन इमरान खान ॾिनो आहे असांखे। न को असांखे राशन ॾिनो, न पाणी ॾिनो, न रली ॾिनो, न घर ॾिनो, न को उन जे तरफ़ खां न राशन कार्ड मिलियो आहे। असां ग़रीब पंहिंजी मज़ूरी कयूं, पाण खायूं, जेको बि नसीब में हुजे। हाणे वरी बि ग़रीबनि खे हू अॻे वीचारी बेनज़ीर जे हयाती जा हुआ जेको मिलंदा 5-5 हज़ार, हू बि मागी कोन्हे, हू बि मागी तालो लॻाए छॾिया। ग़रीब हाणे वञूं किथां? हाणे पिनी त माण्हू कोन ॾींदा, माण्हू पाण रड़ियूं पिया करनि पिया, मुल्क रड़ियूं करे पियो। इमरान खान जी चयो थोरो सबर कयो, तव्हांखे सभु कुझु ॾींदासीं। इमरान न का ॻाल्हि कोन्हे, मिलियो कान। हिनखे घणा साल थिया आहिनि? 4-5 साल थिया आहिनि। 4 साल हूंदी, 3 साल में फ़क़ीर ग़रीब मिसकीन वॾो हुजे अमीर हुजे विकिणिजी विया आहियूं। का शइ कोन मिली आहे। इमरान खान अची कोन हिते कोन ॾिठो आहे त हाणे मुआ आहिनि, जीअर आहिनि। जरा झुगन वारनि वटि एतिरो दिलि रहीम करे, हू झुगन वारनि वटि बि कोन आयो आहे। बसि जीअं वियो आहे, जीअं वोट खणी, जीअं बसि गैराबाद थी वियो आहे। हाणे असां ग़रीब मिसकीन केॾा वञूं? ही मार पीट, ही खून ख़राबो इहा थिए पई। ॿियो त ख़ैर आहे। पहिरियों हुकूमत वारा आया कोन हली आहे न? पहिरियां हुकूमत वारो हो तोखे चवां कोन थी, पहिरीं हुकूमत हो त 5-5 हज़ार महीने ते 2 महीने ते मिलंदा हुआ। पोइ वीचारो कंहिंजे बच्चे जो कपिड़ो गंदी थींदो हो। एॾी महांगाई बि कोन हुई, एॾो ॼणे ख़ुशि हालात में हा, चवंदो पंहिंजे मुंहुं ईंदा वेंदा खाईंदा पींदा। हींअर त डपु थी वियो थो, किथे वञूं था पोइ बि डपु थींदो। हा, हिकिड़े 10 रुपए वारी हू मानी मिलंदी हुई, 10 रुपया थी वई, 20 रुपया थी वई। हाणे ग़रीब वञूं किथां? अटो किलो आणूं, किलो खायूं। ही 20 माण्हुनि जे विच में किलो अटे जो थींदो आहे पूरो? हा, मिड़ी चौथो टुकुर खाए वटो पाणी जो पीए बसि सुम्ही रहियूं था। हाणे हीअ हालत लॻी पियो आहे। पाणी ख़राबु, बिजली कोन्हे, रस्तो कोन्हे, गटर कोन्हे। हाणे वेठा आहियूं हिन पाणी ते, गंदे पाणी ते। असांखे 50-60 साल थी वई आहे, को असांजी कोन ॿुधिया आहिनि त को असांखे रोटी कपिड़ो मिले। हा, रोटी कपिड़ो बि कोन मिले। हा, ही रोटी कपिड़े जी तो ज़बान हू तो रहे न। हा, कोट ठारायूं, हिते घर ठारायूं, घर हू टोड़े वञे। असां कोट घर ठारायूं, पोइ असांजो बंज था वञनि। हू सरकार पाण टोड़ियो वञे अची।
वो इमरान जी बादशाही आई आहे तो असांजा कोर्ट पर मिली थोरो घणो कमरो लॻलो वो माना ऑर्डर आयो तो टोड़े फोड़े सब तबाह करे इन फाटल घर में फाटल झुगी में बस पत्थर में वेठा तोड़िया पिया वञनि। पहिरीं असांखे बेनज़ीर चई घर ॾींदासीं, बेनज़ीर खे वञण खां पोइ हुनजो प्यालो थी वियो, पोइ इमरान जो बादशाही आयो, पोइ हुनखे असांखे घर मिलण जी वजह खां असांखे घर कोन मिलिया पर टोड़े विया घर उल्टा असांजा टोड़े विया ऐं फोड़े विया ऐं घर में अलाए केरु पोइ अलाए सरकार राति जो बाहि हणी विया, हिकिड़े बाहि में सड़ी विया असांजा घर सम्झी। पोइ बि असांखे सहूलियत कोन, पर ई बचा बि असांजा ॾाढा तकलीफ़ में आहिनि, असीं पाण बि ॾाढा तकलीफ़ में आहियूं, सफ़ा ईअं आहियूं। छूटे जो कोन पादे छूटे कोने जो गरीब आहियूं। अच्छा कितना गरीब आयो तहां छूटे न केतिरो गरीब आहियूं सफ़ा सीए थे तो केतिरो ॾाढो सी थिए थो ॾाढो। जीअं त खुले आसमान हेठि रहंदड़ इन झूपड़नि जे घरवासियुनि खां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हिननि जो चवणु हुयो त असांखे न सूटर पाइण लाइ न का असांजे गरम कपिड़ो असां पाण वेड़ियूं, जेको अहिड़ी सियारे जे सर्दी में ही पाणी जे विच ते वेठल आहिनि जिते झूपड़नि जा घर खुले आसमान जे हेठि, न उन्हनि खे अहिड़ो को चादर वग़ैरह ॾिनो वियो आहे जेको घर जे मथां रखनि। घर जे मथां त छा मगर ॿार जे पाइण लाइ बि हिननि लाइ अहिड़ी का चादर या का सूटर वग़ैरह कोन्हे। हिननि पंहिंजो अपील कयो आहे हुकूमत सां त महिरबानी करे असांखे कपिड़ा ॾिया वञनि, असांखे घर घाट ॾिया वञनि ऐं असांजा जेके कुझु पैसा फंड करे ॾिया वञनि जो असां पंहिंजो रोज़गार करे सघूं। हिननि जो वधीक चवणु हुयो त असां 8 भाती हिकिड़े किलो अटो ते मां गुज़ारो कंदा आहियूं, असां हिकिड़े टाइम खाईंदा आहियूं त 4 टाइम असां न खाईंदा आहियूं। ऐं हिननि जो वधीक चवणु हुयो त असां हुकूमत सां अपील था कयूं बराए महिरबानी करे असांखे पैसा ॾिया वञनि ऐं असांजे ॿारनि खे सूटर वग़ैरह ॾियाराए वञनि ऐं असांखे घर घाट ॾियो वञे जो असां सुकून सां रही सघूं। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच टीवी हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.